चंदगरी साहब, मोहतरम रफ़ीक चरवार साहब, सैयद दरिया खान निज़ामानी साहब, शाहीन साहब, हाजलाल हुसैन निज़ामानी साहब, ॿिया जेके बि साथी इन फोरम में मौजूद हैं, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। हिन बैत सां शुरूआत कंदुसि त पंहिंजे हक़ जे बारे में, पंहिंजी सिंध जे बारे में संगीननि जे साम्हूं तुरे ॻोल्हे जे वसकारे में जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हाजी नादिर हुसैन निज़ामानी साहब ये हिकु जहाज़ की इब्तिदा कई है। तालीमी सूरत हाल ते जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं उनखे रिपीट कोन कंदुसि, छो त असां जेको बि सभु रहूं पिया, रहूं साॻियो आहे, मसइला साॻा ई आहिनि। कॉलेजनि में, हाई स्कूलनि में, प्राइमरी स्कूलनि में हर शइ जेका बद इंतज़ामी आहे, करप्शन आहे, मतिलबु इशूज़ तमामु घणा आहिनि। हाजी साहब जेका ॻाल्हि चई त बाबा ही सही सूरत हाल में हाणे करिणो छा, ऐं मुंहिंजो फोकस ऐं जेको इंडिविजुअली या फेसबुक ते जेको सोशल मीडिया ते ऐं निकिरंदो आहे या जेको कुझु लिखियो आहे, त जिते बि वेंदा आहिनि त दोस्त पंहिंजो हिकिड़ो सूरत हाल ते ॻाल्हाईंदा आहिनि, रोअणो रोईंदा आहिनि, यार हीअं आहे हीअं आहे, ऐं सिर्फ़ु हुनखां इहो चवंदो त हाणे छा करणु खपे, इहो हिते सभु बीह था वञनि। नंढो मिसाल मशहूरु आहे, जेके मुसाफ़िर हिकिड़ी तस्वीर ठाही ऐं उनखे चौक ते रखी छॾी, चई हाणे हिन मां ऐप कढो त कहिड़ा ऐप आहिनि। जॾहिं मुसाफ़िर सबो जो हुजे त हुन में हज़ार ऐप लॻल हुजनि, हज़ार निशान लॻल हुआ, तस्वीर जो हुजो बिगड़ियो पियो। वरी ॿिए ॾींहुं उहा साॻी तस्वीर रखी ऐं हुन मुसाफ़िर चयो त बाबा हाणे हिनखे सुधार कीअं बहितर कजे, त ॿिए ॾींहुं उहा तस्वीर जहिड़ी हुई ओड़ी पई। असां वटि सूरत हाल इहा आहे। ऐं सम्झा थो त जीअं साईं गुलाम रसूल साहिब सां जे मस्जिद में बि सलाम अलैकुम थी, ऐं साईं शाहजहान पवार साहिब मूं पैगाम पहुचायो, मुंहिंजे साईं मूंखे हुकुम कयो त तव्हां सेक्रेटरी जनरल जे हवाले सां नुमाइंदगी कयो, सपना जे हवाले सां। त मसइला तमामु घणा आहिनि। जीअं इनकम टैक्स जो मसइलो असांखे ॿुधायो, इनकम टैक्स जेका कटौती आहे उहा सभिनी सां लागू आहे। असां कॉलेज वारा बि जोड़ियूं पिया, हिन साल जेका हाणे तमामु ॾुखी आहे, माना उस्ताद खे तमामु बर्डन आहे, को पघार घटि आहे, उहा इनकम टैक्स कटौती। हींअर मुंहिंजो पघार वधियो 26,000, अकाउंट में आयो 9,000, माना 6,000 रुपया मुंहिंजा इहे प्लस कटिजी वियो आहे। मां सॼो मिसाल ॾिनो, साॻियो मसइलो प्राइमरी उस्तादनि खे बि आहे। अहिड़ा खोड़ सारा इशू आहिनि। पहिरीं तजवीज़ इहा आहे त जीअं हाजी साहब जी शुरूआति कई आहे ज़िले सांगण में, हिकिड़ो हर ज़िले में अहिड़ो सेमिनार थियणो घुरिजे ऐं उहो रिकमेंडेशन सेकंड ऐं उहो रिकमेंडेशन ठाहे ऐं सम्झां थो हद जी MPA MNA को याददाश्त नामे जी सूरत में पेश करणु घुरिजे, ताकी उनखे ख़बर पए त सिंध में परेशानी आहे, तालीमी सूरत हाल ख़राबु आहे, उनमें सूरत हाल जो जाइज़ो बि हुजे ऐं रिकमेंडेशन बि। ऐं उनखां पोइ सभई जॾहिं सभिनी ज़िलनि में सेमिनार थी वञे त पोइ मर्कज़ सतह ते कराची में हिकिड़ो सेमिनार थियणु घुरिजे, जेको आहे जेको मुज़ाकिरो थियणु घुरिजे, जंहिंमें सभई स्टेक होल्डर मौजूदु हुजे। ऐं पोइ उहो फाइनल ड्राफ्ट जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट खे, वज़ीर आला खे, वज़ीर तालीम खे पेश कयो वञे त बाबा सिंध में हीअ सूरत हाल आहे, हीअ रिकमेंडेशन आहिनि, ही तव्हांजी परेशानियूं तव्हां पैदा कयूं आहिनि, हाणे हिनजो हल हीअ आहे। इन तरीक़े सां असां आहिस्ता आहिस्ता स्टेप बाय स्टेप वधी सघूं ऐं गॾियल फोरम जोड़ण जी ज़रूरत आहे। साईं गुलाम रसूल साहिब जीअं अॻे पाण पेचलप सपला कस्ता साईं तालपाणी साहिब जे ज़माने में, साईं रफ़ी साहिब जे ज़माने में इहे गॾियल जेका फोरम हूंदा हुआ, असां गॾियल तौर ते आवाज़ उथारींदा आहियूं, ताक़त बि उथारींदा आहियूं, छो त उस्ताद पाण सां उस्ताद उनखे ताक़त जो शइ असांजे ॻाल्हि रची वई, ताक़त छो आहे। मुंहिंजो दोस्त हो